उन्हें करे असीं बार बार उर्दू आबादी के अपील कंदा रहिया आहियूं तो वो पंहिंजा सियासी इक़्तिसादी मुआशी मफ़ाद जेके आहिनि उहे सिंध सां जोड़े ऐं पंहिंजे मौक़े पर क़यादत खे राब्ते में रखे। असां कल्ह बि चयो हो, अॼु बि चऊं था त जेके माण्हू मुस्तक़िल तौर ते हिन सरज़मीन ते अची आबाद थिया आहिनि ऐं पंहिंजो जीअण मरण जिन जा मुक़ाम क़ब्रिस्तान सिंध सां जुड़ियल आहिनि, सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, त उहे सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ कम करण वारनि खे निंदनि ऐं पंहिंजे तनक़ीद जो निशानो बणाइनि। ऐं असां वरी बि उर्दू आबादी मां इहा ई उमेद कंदासीं त पाकिस्तान जे अंदरि तव्हांजो को मुस्तक़बिल कोन्हे को, अवां जो मुस्तक़बिल वरी बि सिंध सां आहे। असां तव्हांखे पंहिंजो भाउ करण जे लाइ तयारु न आहियूं, पर तव्हांखे धरती जो सौदो करण ऐं इहो तसवर खां पैदा ई हुकुमरानी जे करे आया आहियूं त पोइ तव्हांखे ज़हननि मां इहा ॻाल्हि कढी छॾणु खपे। ऐं मुंहिंजी जिजल सिंध जा वारसो ऐं हिन क़ौमी ॾींहं ते क़ौमी मेड़ सां मुखातिब थींदे सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हांखे चङी रीत मालूम आहे त 7 नवंबर 2009 ते तारीख़ी मौक़े ते ऐं यादगार ॾींहं ते सिंध जे तख़्तगाह कराची में गॾु थियल लखें सिंधियुनि जे अज़ीम शानदार आलीशान जलसे खे में सिंध जी आज़ादी जे लाइ तारीख़ी रेफरेंडम जी हैसियत रखंदड़ जलसे में असां अमेरिका, बरतानिया ऐं यूरोपी यूनियन ऐं ॿियनि आलमी इदारनि खे ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खे समेत सॼी दुनिया जे बाज़मीर इंसाननि खे अपील कई हुई त उहे सिंधी क़ौम जे उन तारीख़ी रेफरेंडम जी अहमियत खे नज़र में रखंदे पाकिस्तान जे माली, इख़लाक़ी ऐं फ़ौजी इमदाद बंदि कनि। मज़लूम क़ौमुनि सिंधियुनि ऐं बलोचनि खे आज़ादी ॾियारण में पंहिंजो किरदारु अदा कनि। अॼु हिन तारीख़ी मौक़े ते असां हिकु दफ़ो वरी साॻियनि मुतालबनि खे वरजाईंदे आलमी क़ुवतनि जे आॾो सिंध जे क़ौमी नुमाइंदगी कंदड़ आलमी अमन, इत्तिहाद ऐं तरक़ी जे फ़ाइदे में साॻिया राया ऐं मशवरा अॻियां रखूं था। पहिरियों मज़हब जे बुनियाद ते क़ौमुनि जो तसवर गैर मुनसिफ़ाना आहे। उन करे अक़वाम मुत्तहिदा जे मञियल उसूलनि तहत क़ौमुनि जे तसवर खे मञींदे सिंधियुनि खे जुदागाना क़ौम सम्झी पाकिस्तान खे टोड़े सिंधू देश ऐं आज़ाद बलूचिस्तान जो क़याम अमल में आंदो वञे। ॿियो, अक़वाम मुत्तहिदा जी नए सिर जोड़ जक करे उन जे अख़्तार थियल इदारनि खे फ़ाल बणायो वञे। दुनिया अंदरि पैदा थींदड़ झगड़ा, मसइला बाहिमी रवादारी गॾियल समझौते जे बुनियाद ते हल कया वञनि। हर मसइले जो हल तशद्दुद ऐं ताक़त जे इस्तेमाल जे बजाय अदम तशद्दुद
इश्क ऐं मोहबत के राह अमल बनायो वञे। सॼी दुनिया में सेक्युलर रवैयो सोच अख़्तियार कंदे कंहिं ते बि पंहिंजो मज़हब या नज़रियो मरण खां पासो कयो वञे। तेज़ीअ सां तब्दील थींदड़ अॼोकी आलमी इलाक़ाई ऐं मुल्की सूरतहाल जे पस मंज़र में थींदड़ जागराफ़ियाई इक़्तिसादी तब्दीलियुनि जे नतीजे में ख़ासि तौर ते बरे सगीर पाक हिंद ऐं ॾखण एशिया जे शयुनि जी नए सिर जोड़जक में सिंध वतन ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल दाइमी तारीख़ी ऐं क़ौमी ऐं वतनी मुफ़ादनि जो एहतराम कंदे सिंध खे 1843 खां अॻुवारी आज़ाद रियासत ऐं मुल्क जी हैसियत अख़्तियार करणु ॾिनी वञे। असीं बार बार दुनिया जे आॾो सिंध जो केस दोहराईंदा रहिया आहियूं ऐं असांखे यकीन आहे त हाणे सिंधी क़ौम जी ताक़त सां दुनिया खे पाण ॾांहुं मुतवजह कंदासीं ऐं जीअं सिंध क़ौमी महाज ऐलान थो करे ख़ुसूसन हिते सॼी सिंध अॼु वेठी आहे त असीं पंहिंजनि इदारनि खे कंप्लीट करे सॼी सिंध जो राब्ता मुहिम जो दौरो कंदासीं जंहिंमें ज़िले कांग्रेसूं एहतजाज जलसा जुलूस जंहिंमें आकाश मल्लाह जी आज़ादी ऐं सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ पंहिंजी हलचल जो आगाज़ कंदासीं ऐं हिन साल जे आख़िर में ॿियो आज़ादी मार्च हूंदो जेको दुनिया जूं अखियूं ऐं कन खोले छॾींदो, दुनिया खे ॿुधाईंदो त ही सैयद जा सिपाही सिंध जा असर चवनि था त ही पाकिस्तान धोखे जी दीवार आहे, ही पाकिस्तान ठगीअ जो ठिकाणो आहे, ही पंजाबी साम्राज आहे, ही पंजाबी कातिल आहे, ही क़ौमनि जो कातिल आहे, ही सिंध जे वजूद जो कातिल आहे। उन सां को बि ख़ाफ़ कोन्हे को, ही जंग जारी रहंदी जारी रहंदी जारी रहंदी। और जंग 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 गया 50 साल जंग गया तलीस पेर पर करे ही धरती मुझो दंगा। ये पंजाबी साम्राज सिंध दरिया ते कब्जे करण जे लाइ हथराजू सिंध जे अंदर लोड शेडिंग जगह पैदा कई आहे। ही चाहिनि था त असां दरिया ते जेल कयूं, पर आम खे ख़बरदार थो कयां त ही सिंध जा गैरतमंद माण्हू पाणी ते दरिया खे आज़ादी ते पंहिंजो सर ॾींदा, पर दुश्मननि जा मुंहं कॾहिं बि जेको आहे इरादा कामयाब न ॾींदा। आख़िर में आउं ईअं ई चवंदुसि त ही सिर हिकिड़ो आशींदे पुनल खे लॼ मरां जे हुजनि सिर घणा त वारे वारे वॼां। जी सिंधु देश।